लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं असां सां स्टूडियो में मौजूदु आहे जनाब अब्दुल ख़ालिक जुनेजो साहब सलाम अलैकुम। मां अॼु असां ही टी वेक आहे अवां सां ॻाल्हियुनि जी। अॼु असां सां अब्दुल ख़ालिक जुनेजो मौजूदु आहे ऐं असांजी हिन टी वेक में असां हुन खां सभ खां भली इहा ॻाल्हि पुछूं था जेका असां गुज़िरियल दफ़े छॾी त जुनेजे साहब गुज़िरियल दफ़े वारी क़िस्त में इहा ॻाल्हि कई त GS स्टूडेंट फेडरेशन जंहिंखे शागिर्दनि जी तमामु घणाई जी पुठ ऐं हिमायत ऐं सपोर्ट मौजूदु हुई, उन जे मुक़ाबले में पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका उन दौर जी हुक्मरान पार्टी हुई, तंहिं वरी शागिर्दनि में सिपाफ नाले सिंध पीपल्स स्टूडेंट फेडरेशन उहा उते मुसलत कई, पर उहा जीअं त इस्टेब्लिशमेंट जो हिसो सम्झी वेंदी हुई तंहिं करे माण्हू घणो करे जिसाफ़ जे पासे हुआ ऐं सिपाफ जे पासे न हूंदा हुआ। असां हिकिड़ो सुवालु पुछो जनाब जुनेजे साहब खां त एॾी वॾी जेका सपोर्ट हुई शागिर्दनि जी उहा पोइ हेठि ट्रांसलेट न थी ऐं सिंधी माण्हुनि में GS स्टूडेंट फेडरेशन जो उहो रोल जेको आहे उहो हेठि ट्रिकल डाउन न थियो, उन जा कहिड़ा सबब आहे जुनेजो साहब? महिरबानी साईं। हाणे इनखे मां ॿिनि हिसनि में विरहाइणु चाहींदुसि। हिकिड़े हिसे में मां चवंदुसि त उन जेको कमु कयो, जेको स्टूडेंट फेडरेशन कमु कयो, उन जो असरु अॻिते वधियो, अवाम ताईं पहुतो आहे। हिकिड़े हिसे में मां चवंदुसि त उन जो घुर्बल नतीजो न बि थियो आहे। हाणे जीअं असां ॼाणूं था त क़ौमी तहरीक, क़ौमी हक़नि जी जिदोजहद बेसिकली मिडिल क्लास जी जिदोजहद हूंदी आहे। उहो पाण थोरो अॻु में बि ज़िक्र करे आया हुआसीं त असांजो जेको मेच्योर मिडिल क्लास हो 47 में हलियो वियो, पोइ हिते या ज़मींदार हो या हारी हुयो। 60 जे ॾहाके में उहे हारियुनि जा मज़दूरनि जा औलाद यूनिवर्सिटियुनि में आयो त क़ौमी तहरीक बि वजूदु वठणु शुरू कयो ऐं उन सां गॾोगॾु इहो 60 जो ॾहाको आलमी तौर ते बि इनकलाबनि जो दौरु हुयो, त उन जा असर बि लाज़मी पवणा हुया। ऐं उहे जेके आलमी इनकलाबनि तहरीक उन में शागिर्दनि जो बि वॾो हिसो हो। फ्रांस में शागिर्दनि जी तहरीक तमामु मिसाली आहे। लेट 60s में जेका उते हली, ॿियनि मुल्कनि में तुर्की में, जापान में, थाईलैंड में, इन्हनि मुल्कनि में असां नंढा हूंदा हुआसीं तॾहिं बि उहे ॻाल्हियूं ॿुधंदा हुआसीं। ऐं उन वक़्त जे इनकलाबी जिदोजहदुनि जी ताक़त इहा ॾिसो त उन महिल का मीडिया कोन हुई, हेॾो को त तसवुर बि कोन हो, फ़ोन बि कोन हुई, अख़बारूं बि चंद हूंदियूं जेके बि सरकार जे असर में हलंदियूं। उन जे बावजूदि मतिलबु असांजो ॻोठु जेको काज़ी दड़ो आहे उहो रोड ऐं रेल खां 10 किलोमीटर परे हुयो। उते बि वियतनाम जे इनकलाब जूं ख़बरूं पहुचंदियूं। जनरल ग्याप जो नालो माण्हुनि जो ॿुधल हो। उन्हनि ॾींहंनि में बि नंढनि नंढनि शहरनि तोणी, स्कूलनि तोणी फिडल कास्ट्रो ऐं चीगोवेरा जा नाला पुॼंदा हुआ। इन सॼे सिंध जे शागिर्दनि खे बि मुतासिर कयो। इन पस मंज़र में GS स्टूडेंट फेडरेशन जो हिकिड़ी शागिर्द जमायत खां चइजे त वधियल रोल उनजो बणिजी वियो। उन में कुझु उन्हनि शागिर्दनि जी बि जिदोजहद हुई, जंहिंमें मां हुयुसि। मां उन वक़्तु पोयनि सिफ़नि में हुयुसि, अॻियुनि में न हुयुसि, पर उन में हालतुनि जो बि हुयो। पर अॻियुनि सिफ़नि में केरु हुआ? हा, अॻियुनि सिफ़नि में जंहिं महिल ठही पहिरीं त इक़बाल तरीन सां इहा ठही GS स्टूडेंट फेडरेशन, इहो बि थोरो मां चई वञा त 2 जमायतूं अॻु में कमु कनि पियूं। हिकिड़ो हो GS नौजवान महाज़, यूसुफ टालपुर हुन जो सदर हो ऐं इक़बाल तरीन जनरल सेक्रेटरी हो। इहा साईं GM सैद सां वाॻियल धुर हुई। ॿी हुई SNSF पहिरीं हूंदी हुई, जेका बि हिकिड़ी लेफ्ट जमात हुई, पर नेप सां हुनजो तालुक़ु हुयो। पोइ उन में सिंध जे क़ौमी सवाल ते इख़्तिलाफ़ु थियो। पोइ हिकिड़ी ठही सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन, कॉम्परस ग्रुप। त पोइ अॻिते हली उहे बि साईं GM सैद जे फ़िक्र सां लॻा त उन्हनि ॿिन्ही जो मर्जर थियो ऐं पोइ GS स्टूडेंट फेडरेशन ठही। त उन जा लीडर इक़बाल तरीन पहिरियों सदर थियो, शाह मोहम्मद शाह जनरल सेक्रेटरी थियो। इहो 72 आहे? इहो 71 आहे। 71 इहो 71 आहे ऐं अर्ली 71 आहे। मां सम्झां ॻाल्हि जनवरी 71। ठीकु आहे।
उन में ठही आहे। ऐं बाक़ी उन जा जेके आहिनि अब्दुल हबीब अली जो, अमाला शेख, मदद अली सिंधी ऐं ॿिया दोस्त, इहे जेके आहिनि माना इहे ख़ादिम लाखिर अख्तर काके पोटे वारा इहे पोइ आया, इहे पोइ आया। हा, माना यूसुफ जखराणी बि पोइ आहे, यूसुफ जखराणी बि पोइ आहे, पर मूंखां उहो बि साल ॿ सीनियर आहे। पर ठाहींदड़ जेके बुनियादु विझंदड़ माण्हू जेके उन्हनि जा मुख नाला जेके इहे एजाज़ कुरैशी बि ग़ालिबन उन महिल हुयो, पर पोइ उहो जुदोजहद एतिरो मुतहरिक न रहियो आहे जेतिरा इहे मूं नाला ॿुधाया। त इहो हुयो। ऐं उन में उनजो सियासी रोल जीअं मूं चयो त उहो पोइ मिडिल क्लास जो कोन हुयो, त उहो रोल इन ते अची वियो। ऐं साईं जी एम सैद बि उन वक़्तु हिकिड़ी अक्सर ॻाल्हि थींदी आहे त जी एम सैद जेको आहे त शागिर्दनि में छो कमु कयो, के त चवंदा आहिनि त शागिर्दनि खे मारायईं या तालीमी त, पर माण्हू थोरो गहराई सां जे उनखे ॾिसनि त जी एम सैद शागिर्दनि ते वधीक तवजो इन करे ॾिनी त उहो ई जहिड़ो की मिडिल क्लास जो रोल अदा पियो करे, जेको तारीख़ी मिडिल क्लास न हो, त उनजे करे जी एम सैद शागिर्दनि ते तवजो ॾिनी। ऐं पोइ जी एस फेडरेशन कंहिं हद ताईं उहो रोल अदा कयो जेको हिकिड़ी सियासी पार्टी मिडिल क्लास जी करे। मिसाल तौरु आइन जेको 73 जो ठहियो, सॼे मुल्क में उनजी वाह थी, जिन वाह न बि कई त बि उन मसइलनि नेप ई उन वाहवाऊं त कोन पिए कयूं, जशन कोन पिए कया, पर उन्हनि बि उनजी हिमायत कई हुई मजमूई तौर ते। जेतोणीकि बलोचिस्तान जा जेके 5 मेंबर हुआ उन्हनि मां 3 उन ते सयूं न कयूं हुयूं। तंहिं करे इहो बि मां चवंदो हलां जेको तासुर आहे त 73 जो आइन त मुतफ़िक़ा आइन आहे, इहा ग़लति ॻाल्हि आहे, अक्सरियती। जेकॾहिं हिन खे फेडरेशन थो चइजे पाकिस्तान खे, जेकॾहिं यूनिटरी मुल्क आहे त पोइ त चइबो त वाह हिते जेको आहे उन वक़्तु कोई तक़रीबन 150 मेंबर हुया, 138 जनरल सीटूं हुयूं, ॿियूं कुझु औरतुनि जूं 138 साईं, हा 138। त जेकॾहिं 150 जे अंदरि सीटूं हुयूं त उन मां 3 मेंबरनि न ॾिनो त एॾो तइदादु नथो लॻे। पर जेकॾहिं हिन मुल्क खे फेडरेशन था चऊं त पोइ फेडरेशन जे 4 यूनिट्स मां हिकिड़े यूनिट जी मेजॉरिटी हुनखे रिजेक्ट कयो हो। तंहिं करे ही न आहे। बहरहाल उनजी जेका वोकल अपोज़िशन थी उहा सिंध मां ई थी, आउट ऑफ असेंबली, ऐं उहा जी एम सैद जी सरबराहीअ में जी एस फेडरेशन कई, जंहिंजो इज़हार जेको हो उहो जेको मशहूरु 28 अप्रैल 73 ते सिंध यूनिवर्सिटीअ में कन्वोकेशन, यूनिवर्सिटी ऑफ कन्वोकेशन जे नाले सां उहो आहे। अब्दुल हफीज़ पीरराद आइन ठाहियो, पहिरीं उन आइनी कमेटीअ जो सरबराह महमूद अली कुसूरी हो, पोइ उन जी पीपल्स पार्टी छॾे वञण जे नतीजे में वरी अब्दुल हफीज़ पीरराद जेको हूअं मेंबर हो पोइ सरबराह थी वियो, कानून जो वज़ीर हो। हा, पहिरीं कानून जो वज़ीर कुसूरी साहिबु हो, त उहो हेड हो, पोइ हू थियो त उहो कमेटीअ जो हेड थियो। उन में एज़ाज़ में सिंध यूनिवर्सिटीअ में ग़ुलाम मुस्तफ़ा शाह साहिबु वाइस चांसलर हुयो। उन हफ़ीज़ पीररादे खे 73 जे आइन ठाहिण जे उन में एज़ाज़ी डिग्री ॾियण जो प्रोग्राम कन्वोकेशन थियणो हो, जंहिंमें शागिर्दनि खे डिग्रियूं मिलणियूं हुयूं ऐं हिन खे एज़ाज़ी डिग्री ॾियणी हुई। ऐं उनजी चीफ गेस्ट जेका आई मोहतरमा नुसरत भुट्टो हुई। त उते उन आइन जी मुखालफ़त जी सिंध स्टूडेंट फेडरेशन कई, उते हिकिड़ो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। त उनजी लीडर जेका आहे साईं जेके मां ॿुधाया वियो, शाह मोहन शाह, मदद अली, अमाला शेख, इस्माइल वसाण, सिकंदर भंगवार, इहे हुया। मां बि उन्हनि 16 या 17 ॼणा हुया जेके माना मेन कनि पिया। उन्हनि में मां बि उन्हनि में हुयुसि। त इहो चवण जो मतिलबु इहो हुयो त 73 जो आइन त हिकिड़ो बिल्कुलु प्योरली सियासी मसइलो हो, जंहिं ते सियासी पार्टियुनि खे करणु खपंदी, पर छाकाणि त सिंध में इन क़िस्म जी सियासी पार्टी न हुई त इहे सिंध स्टूडेंट फेडरेशन उहो कयो पियो। इहो मूं उन लाइ ॿुधायो त उन महिल उन इहो रोल कयो। अब्दुल खालिक साहब ऐं हिकिड़ो मिसाल ॿियो अञा ॾियां त हीअ जीअं करे पई, 73 में फेबरवरी 73 में बलोचिस्तान जी जेका इलेक्टेड गवर्नमेंट हुई उहा मरकज़ी हुकूमत जंहिंजो प्रेसिडेंट हो तॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, उन्हनि डिसमिस कई
त उन जे ख़िलाफ़ सिंध में हफ़्ते एहतजाज GS हिंदुस्तान फेडरेशन कयो। पूरी सिंध में, सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा थिया, हड़तालूं थियूं, सेमिनार थिया, त उहो बि GS हिंदुस्तान फेडरेशन कयो। इहो हिकिड़ो मां मुख़्तसर में 2 मिसाल थो ॾियां त उन वक़्तु उन ई इहो कमु कयो हुयो। त पोइ मां हाणे अचां थो उन जे ते त पोइ जॾहिं वरी 77 जे एंड में GS महाज़ खे पॉलिटिकल पार्टी खे नएं ऑर्गेनाइज़ कयो वियो। जंहिं महिल उनखे ऑर्गेनाइज़ कयो उन महिल बि उन में शागिर्द बि हुया, छो त न पोइ आहिस्ते आहिस्ते शागिर्द उहे पोइते थींदा विया ऐं 70 जी ॾहाईअ जे आख़िर ऐं 80 जे ॾहाके में उहे जेके 60 में शागिर्द कॉलेजनि यूनिवर्सिटी में उहे ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि में वेंदा विया त क़ौमी तहरीक बि तालीमी इदारनि खां निकिरी ऐं ॿाहिरि वई। इहो बि मां वज़ाहत कंदो हलां त उन वक़्तु हिकिड़ी ॻाल्हि आहे, सिंध जी क़ौमी तहरीक त आहे ई तालीमी इदारनि ताईं, वाक़ई हुई, पर उनजो कारण हुयो। पोइ तव्हां ॾिसो 80 जे ॾहाके खां पोइ असांखे क़ौमी तहरीक सिंध जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में ॻोठनि तां ई शहरनि में नज़र अचे थी ऐं पोइ शागिर्दनि जो रोल घटिबो वञे थो पियो। ॿिया बि रीज़न थिया, उन्हनि ते बि वरी सुवालु ईंदो ज़रूरु त ॻाल्हाइबो, जंहिंजे करे शागिर्दनि सियासत जी अहमियत घटी आहे। ॿिया बि रीज़न आहिनि, पर हिकिड़ो रीज़न इहो बि आहे समाजी तौर ते त पोइ सिंध जो समाज थोरो अॻिते वियो, क़ौमी तहरीक ॿाहिरि निकिती, मिडिल क्लास ठहणु शुरू थियो। त हिकु इन हद ताईं पोइ जेको GS महाज़ ॻोठनि में वियो ऐं अवामी तहरीक बि वरी कमु कयो पंहिंजे तौर ते, पोइ इहो ॻोठनि में जेको जेको वियो त मुंहिंजे ख़्याल में इन जो बुनियादु या इन खे हथी ॾियण वारी उहा 70 जे ॾहाके जी शागिर्द जदोजहद हुई। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, जेको तव्हां ज़िक्र कयो आहे 1973 में जेको कॉन्वोकेशन थियो या एज़ाज़ी डिग्री जे हवाले सां ॻाल्हि थी, जंहिंमें जनाब इस्माइल वसाण जे लाइ मशहूरु आहे त हुन हफ़ीज़ पीरज़ादे खे जमा कई। हीउ उहो फंक्शन आहे जंहिंमें गवर्नर बेगम राना लियाकत, जी हा, उन में बेगम भुट्टो बि हुई। जी हा, बेगम भुट्टो हुई, उहा बि हुई, ठीकु आहे। हाणे बेगम राना लियाकत बि हुई, बेगम भुट्टो बि हुई, जनाब मुमताज़ अली भुट्टो साहिबु वज़ीर आला सिंध ऐं वाइस चांसलर हो ग़ुलाम मुस्तफ़ा शाह साहिबु, ठीकु आहे। अवां जीअं त अखियुनि ॾिठा गवाह आहियो, छा थियो जो हुन चमाट हई? इहो तव्हांजो तय थियल हो छा? बिल्कुलु तय थियल न हुयो ऐं जीअं मूं चयो त कुल 16-17 माण्हू हुया ऐं को बि न को हथियार हो। हाणे तव्हां पुछियो आहे त उन वक़्त जो तव्हां अखियुनि ॾिठा, मां अखियुनि ॾिठो आहियां तारीख़ जो रिकॉर्ड। त पहिरीं त कन्वोकेशन शुरू थियण खां अॻु में अयूब साहिबु हिकिड़ो अजीब माहौल ठही वियो। यूनिवर्सिटीअ जो कन्वोकेशन हो, पर उन में जेकॾहिं सवें न त दर्जने तइदाद में बसूं भरिजी हेठां मथां पीपुल्स पार्टीअ जे लीडरनि जी क़यादत में कारकुननि सां भरिजी यूनिवर्सिटीअ में आयूं, झंडनि सां जाॾे काॾे नज़र पिया आहियूं। उन वक़्त जो अख़बारूं बि ॿुधाईंदियूं या सीनियर सहाफ़ी बि ॿुधाईंदा। त माना असांजी त तयारी रुॻो आवाज़ु उथारण, ॼण 16-17 माण्हू हज़ारे माण्हुनि जंहिंमें पंहिंजो आवाज़ु ई उथारींदा। लॻे थो त हू अलाए छाजी एतिरी तयारी करे आया हुआ। हाणे शुरू थियो, मां ॿुधायां, स्टेज जी चीफ गेस्ट तौरु बेगम नुसरत भुट्टो लिखियलु तक़रीर पढ़ी, उहा पंहिंजी तक़रीर पढ़ी, उन पूरी कई, आराम सां उन कई, उन जी वीडियो पई हूंदी, उहा आराम सां करे उन पूरी कई। जीअं उन तक़रीर पूरी कई ऐं हाणे असांजे लीडर सम्झो त हाणे हफ़ीज़ पीरज़ादे जो वारो ईंदो या तक़रीर कंदो या उन्हनि खे डिग्री ॾिबी, त बिल्कुलु आख़िर में जिथे माना हाल पिंडाल ख़तमु पियो थिए, उनजो जेको हेॾां बि कुर्सियूं उन विच वारी जेकी हुई, आख़िर खां नारा हणणु शुरू कया ऐं स्टेज ते वञणु शुरू कयो। त वेझो जॾहिं वियासीं, वारे वारे सां नारा पिण वेझो जॾहिं वियासीं, ऐं नारो कहिड़ो हुयो? नओं आइन न खपे, नओं आइन, जुमिलो इहो, नओं आइन न खपे। नारो हणाइण वारो चए पियो नओं आइन, असां चऊं पिया न खपे। उते स्टेज जे वेझो नारा इस्माइल वसाण पियो हणाए। त नारा जा ज़ाहिर जॾहिं पहिरीं त 16-17 माण्हुनि पिया, पर पोइ उन में ॿिया हामी बि असांजा हुया, उन्हनि बि नारा हणे, माण्हू बि थोरा हेॾे होॾे थियण लॻा, थोरो माहौल हुनजो थियो। त पीरज़ाद साहिब खे इहा ॻाल्हि न वणी, त हू स्टेज तां लथो। असां वेझो वञी पुॻासीं, बिल्कुलु आम्हूं साम्हूं अची, त
हुनखे चयो इजाज़त ॾियो त मां उहे ई लफ़्ज़ चवां बिल्कुलु चओ त पीर राधे खे बि चयो त माधर चयो चुप कर। हुनखे गार ॾिनई त उहो नौजवान बि हुयो, जज़्बो बि हुयो ऐं मुड़ुस बि हो, चपाट हुन वाहे कढियसि। चपाट वाहे कढियसि, एॾे तइदाद में पुलिस आई, एजेंसियूं, माण्हू वठां थी वई, जलसो बि डिस्टर्ब थी वियो ऐं इस्माइल वसाण खे ॾाढो उन महिल हुननि कुटियो। उनजो फ़ोटो लॻल अथव हिकिड़ो, ईंदो अथव, पुलिस वारा झलियो बीठा अथसि, ईअं उहो साणो लॻो पियो आहे। पोइ हुनखे इस्माइल वसाणे खणी विया, पोइ केस थियो, पोइ रस्टिकेशन थियूं। इहो वाक़ियो ईअं थियो। मूंखे मुंहिंजी इस्माइल सां सिकंदर ॿिन्ही सां ॻाल्हि थी। उहे था चवनि त असांखे इहा ख़बर लीडरनि न ॾिनी जेका हिकु राति अवल मुस्तफ़ा शाह साहिब सां हुननि जी मीटिंग थी। तव्हांखे अहिड़ी कंहिं मीटिंग जी ख़बर न मूंखे न, छो जो मां पहिरीं चई चुको आहियां त मां उन महिल पर अञा पोइ सिफ़ जा माण्हू पोइ सिफ़ जो माण्हू हुयुसि, मां अॻे सिफ़ जो इन करे इहा तव्हांखे ख़बर न आहे। का ॻाल्हि ॿुधी पोइ इहे ॻाल्हियूं थियूं त का मीटिंग थी, पर घणी मूंखे उन जी ख़बर न आहे।